पाकिस्तान में अॼुकल्ह गर्मियुनि जी मौसम हली रही आहे ऐं सिंध जी राजधानी कराचीअ समेत ॿिया शहर सख़्त गर्मीअ जी लपेट में आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि, बलोचिस्तान ऐं पंजाब जे मैदानी इलाइक़नि में बि गर्मीअ जी लहर ॾिठी पई वञे। गर्मीअ जा केतिरा ई सबब बि आहिनि, पर घणी गर्मी माण्हुनि जी सिहत लाइ केतिरा ई मसइला आणींदी आहे, जंहिंजा सबब मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। गर्मियुनि में आम माण्हूअ खे मथे में सूर जी शिकायत थींदी आहे ऐं अहिड़नि माण्हुनि खे महसूस थींदो आहे त खेनि गर्मी मुतासिर कयो आहे। माहिरनि जो चवणु आहे त घणी गर्मी में मथे में सूर पवण जो वास्तो जेतोणीकि गर्मीअ सां हूंदो आहे, पर लाज़मी न आहे त मथे जो सूर रुगो गर्मीअ जे असरनि जे करे ई हुजे। गर्मियुनि में मथे जे सूर जा मुख़्तलिफ़ सबब थी सघनि था, जिन में इंसानी जिस्म में पाणीअ जी खोट, मुनासिब ग़िज़ा न खाइण, मुकमल निंड न करण ऐं गर्मियुनि जे करे वर्ज़िश या वॉक न करण जहिड़ा मसइला शामिल आहिनि। गर्मियुनि में मथे जे सूर खां बचण लाइ माण्हुनि खे वधि खां वधि थधो पाणी इस्तेमालु करणु घुर्जे ऐं जिस्म में निमकियात जी खोट न थियण ॾिजे। गर्मियुनि जे करे मुकमल निंड न करण मथे में सूर जो सबब हूंदो आहे ऐं पोइ सभु कोशिशुनि बावजूदि मथे जो सूर ख़तम नाहे थींदो। गर्मियुनि में मथे जे सूर खां बचण लाइ रोज़ानो घटि में घटि 4 लीटर पाणी पीअणु घुर्जे ऐं मुनासिब ग़िज़ा खाइणु घुर्जे। माण्हुनि खे खीर सां गॾु गुलकंद खाइण समेत हिंदाणे जो शरबत या नारेल जो पाणी बि इस्तेमालु करणु घुर्जे। इन खां सवाइ जिस्म खे थधो रखण लाइ बाक़ाइदगी सां विझण बि घुर्जे। गर्मियुनि में मथे जे सूर समेत ॿियुनि बीमारियुनि ऐं मसइलनि खां बचण लाइ मसालनि ऐं लूण जो इस्तेमालु घटि करणु घुर्जे। जेकॾहिं कंहिंखे गर्मियुनि में मथे जे सूर जी शिकायत वधीक थिए थी ऐं हिफ़ाज़ती इंतज़ाम इख़्तियार करण जे बावजूदि को फ़र्क़ु नथो पवे, त उन शख़्स खे फ़ौरी तौरु डॉक्टर सां राबितो करणु घुर्जे।